अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ आहियां ख्वाजा नसीमुद्दीन अवी ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जे सिलसिले खे जारी रखंदे हींअर अहम रिपोर्ट अवां सां शेयर कंदासीं। अहमदपुर लॻ क़दीमी ॻोठ नोराजा शरीफ़ बरसाती पाणीअ जे लपेट में अची वियो। रोड रस्ता मुकमल पाणीअ जे घेरे में अची विया आहिनि। घरनि में 2 खां 4 फुट पाणी बीहजी वियो आहे, पर संदन वार करण वारो को बि नाहे। चूंडियल नुमाइंदनि समेत कंहिं बि सियासी समाजी अॻुवाण संदन सार न लधी आहे। सिंधरंग जी टीम जॾहिं ॻोठ नोराजा शरीफ़ में पहुती त ॻोठाणनि शिकायतुनि जा ढेर लॻाए छॾिया। वधीक ॻोठाणनि जा तासिर अवां आॾो पेश कजनि था। ॾींहंनि खां असांजे ॻोठ में मुसलसल पाणी रोज़ ब रोज़ इंच 2 इंच वधंदो थो वञे। हे जेके असांजा ज़मीनदार आहिनि या जेके पंहिंजे फसलुनि बचाइण ख़ातिर पंहिंजी ज़मीनूं बचाइण ख़ातिर असांजे ॻोठ नोराजा खे बुड़ाइनि था। सो असांखे हिन वक़्तु कंहिं बि माना आला अमलदार या कंहिं जेको आहे ज़िला काउंसलर या UC काउंसलर कंहिं बि असां काई बि मदद न कई। सो असां उन्हनि खे गुज़ारिश था कयूं त असां सां ॿी काई बि हेल्प न कयो। पंहिंजा जेके राशन हलायो था पंहिंजे वाठनि खे ॾियो, पंहिंजनि जिन वटि कुता अथव उन्हनि खे ॾियो। जेके तव्हांजे जेको पैरवी कंदा आहिनि तव्हांजी ग़ुलामी कंदा आहिनि, राशन सॼो माल जेको बि अथव उन्हनि खे ॾियो। सिर्फ़ु ख़ुदा असांखे ॿियो न, असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नोराजा मां पाणी कराइजो। तव्हांजी वॾी वॾी जीअं त तव्हां ॾिठो त गुज़िरियल 15 ॾींहंनि खां मानसून जी बरसातूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। उन खां बावजूद बि हीउ पाणी असांजे ॻोठ नोराजा मां ख़तमु न थियो आहे। कुझु बासर माण्हुनि जो जेको आहे ज़मीनुनि जो पाणी असांजे ॻोठ ॾे अची रहियो आहे। हिन वक़्तु ताईं उहो जेको आहे न कट बंदि कया विया आहिनि, न ई वरी उन्हनि जे ख़िलाफ़ु कोई कानूनी कार्रवाई या मतिलबु उन्हनि जे लाइ को एक्शन कोई बि कोन खयो वियो आहे। असां वटि को बि मतिलबु न मुख़्तियार कार मां न को DC कोई बि मतिलबु आला मालदार कोई बि न आयो आहे। उन खां बावजूद केतिरी मच्छरनि जहिड़ी मतिलबु की न पाणी जे करे मच्छरनि जे करे माल में माण्हुनि में गैस्ट्रो जहिड़ियूं ख़तरनाक बीमारियूं, मलेरिया, मतिलबु उन में कुझु ॿार मरी विया आहिनि, माल मरी वियो आहे, जॻहियूं टही पट थी वियूं आहिनि। पाणीअ जो जेको आहे वकिरो अञा वधंदो थो रहे ॾींहं खुटे कोन थो। असांजी आला मालदारनि खां वसारनि खां इहा ई सिर्फ़ु अपील आहे, राशन बाशन पंहिंजो पाण वटि रखो, असांखे सिर्फ़ु पाणी कढाइजो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।